अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून अय्यामम मादूदात फमन कान मिनकुम मरीज़न औ अला सफरिन फ़इद्दतुम मिन अय्यामिन उख़र वअलल्लज़ीन युतीक़ूनहु फ़िद्यतुन ताअमु मिस्कीन फमन ततव्वा खैरन फहुव खैरुल लहु व अन तसूमू खैरुल लकुम इन कुन्तुम तालमून शहरु रमज़ानल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नासि व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान फमन शहिद मिनकुमुश्शहर फलियसुमहु वमन कान मरीज़न औ अला सफरिन फ़इद्दतुम मिन अय्यामिन उख़र युरीदुल्लाहु बिकुमुल युस्रा वला युरीदु बिकुमुल उसरा वलितुकमिलुल इद्दत वलितुकब्बिरुल्लाह अला मा हदाकुम वलअल्लकुम तशकुरून सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व अस्हाबिहि व आल बैतिहि व अज़वाजिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। मुंहिंजा भाइरो अज़ीज़ो दोस्तो ऐं बुज़ुर्गो, अॼोको ही मौज़ू रमज़ान मुबारक के बारे में आ। बरकत भरियो महीनो
रहमत भरियो महीनो अचण वारो आ, जंहिंजे लाइ नबी से फरमायो शहरुन अज़ीमुन, रमज़ान वॾे शान वारो महीनो आ। शहरुन मुबारकुन, रमज़ान बरकत वारो महीनो आ। शहरु सब्र, ही सब्र वारो महीनो आ। पाण फरमायूं फ़क़ाल या अय्युहन्नास लक़द अज़ल्लकुम शहरुन अज़ीम, ताकीक वेझो थी चुको आहे महीनो वॾे शान वारो, बरकत वारो महीनो, रहमत वारो। छो त 11 महीना बानो अल्लाह जे रहमत खे ॻोल्हींदो आ। रमज़ान वारे महीने में रब जी रहमत बाने खे ॻोल्हींदी आ। इहो माॾे लड़े त मां लेखो ई न कयांसि, छो त 3 शख़्सनि जी दुआ रब नथो मोटाए। हिकु आदिल बादशाह, ॿियो मज़लूम, टियों रोज़ेदार। जॾहिं चेहरो निमाणो करे रोज़ेदार हथ मथे खणंदो आ, रब मलाकनि खे थो जे होॾे त नज़र कयो, सॼो ॾींहुं बुख उञ ते गुज़ारियो अथई, हाणे मुंहिंजे तरफ़ हथ खयूं बीठो आ, रोज़ो मुंहिंजे रज़ा जे लाइ रखियो अथई। मां दुआ क़बूल न कयां त ॿियो केरु करेसि। मलाइको शायदि थी जो मां रोज़ेदार जी जाइज़ दुआ क़बूल कईमांसि। आदिल बादशाह जी भी दुआ नथो मोटाए, टियों मज़लूम जी दुआ। हे उहो महीनो आ बरकत वारो, रहमत वारो, जंहिंजे लाइ नबी से फरमायो मन साम रमज़ान ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबे। जेको रमज़ान जा महीने जा रोज़ा थो रखे, मां अल्लाह जे ज़ात में सवाब जी उम्मीद रखी, रब से उन जा अगला गुनाह माफ़ तो फरमाए। ये उहो महीनो आ जंहिंमें नफल पढ़े तो फर्ज में तो लिखराए। एक फर्ज पढ़ तो 70 फर्ज तो दफ्तर में लिखरा वही। 2 महीनन में 5 फर्ज पढ़े, 5 जो सवाब। रमज़ान वारे महीने में 5 वक्त फर्ज पढ़ने जे करे 350 फर्जन जो सवाब तो रब दफ्तर में लिखराए। या रमज़ान वारे महीने की बरकत। जेको रमज़ान के महीने में हिकड़ो तो सजदो करे तो एक सजदे जे एवज़ में अल्लाह ताला 1500 नेकियूं तो दफ्तर में लिखराएस। गाढ़े याकूत जो महल तो जन्नत में तैयार कराएस, जंहिंखे 60,000 तो दरवाजा आहिनि। वाह जो रब जे ज़ात जी रहमत रमज़ान वारे महीने में थी वसे। हुजे को जेको इन महीने में नेकियूं कमाए। रमज़ान नेकिन जे लुट फुर जो महीनो आहे। को रोज़ेदार सॾा था थियनि, हा हा रात जे पोएं हिस्से वारे टाइम ते मलाइक हल में मुस्तगफिरन आहे। को माफ़ी वठण वारो आहे। को कर्ज़दार तो मां कर्ज़ खुआ जो कयांसि आहे। को रे औलादो द औलाद वारो बणायांसि आहे। को ज़ालिम जे ज़ुल्म जे चक्कीअ में पीसजी रहियो आ त मां रब ज़ुल्म खां नजात ॾिवारियांसि। वाह रब तुंहिंजी तारीफ़ एॾो करीम ऐं रहीम आ। पोइ बि हैफ़ा तुंहिंजे असांजे हाल ते जो अहिड़े रब जे ज़ात खे नथा सॼूं। ओ बेड़ो ज़ात तबाही करे छॾे पंहिंजे लाइ। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मिंबर जे पेरें ॾाके ते पेर मुबारक रखण फरमायो। वरी ॿिए ॾाके ते, वरी 3 ॾाके ते। पेरें ते भी आमीन चयूं, ॿिए ते भी, 3 ते भी आमीन कयूं। साहबन चयोसीं ये कॾहिं तव्हां न कयो आहे? छा ॻाल्हि जे जिब्रील माॾे आयो। जिब्रील चयो जेको रमज़ान जो महीने जो चंड ॾिसे ऐं उन्हीअ जी इज़त न करे, रोज़ा न रखे,
ये चो तो मां भी उन को बेज़ार आ उन जी रब जी रहमत भी उन को बेज़ार आ पान आमीन फरमायूं ऐं बे नंबर में अबो अम्मा हुन जा पोड़ पते पुगान पर हिन महिल ताईं उन्हनि जी ख़िदमत न करे सघियो आ यानी बिश्त कमाए न सघियो आ अबो अम्मा पोड़ पते पुगान साईं जन फरमायो जेको उन्हनि जी ख़िदमत न कयो उन को मां भी बेज़ार ऐं अल्लाह जी रहमत भी चओ उन को बेज़ार आ ऐं टे नंबर में जेको मां मोहम्मद जो नालो ॿुधे ऐं मुंहिंजे मथां दुरूद न पढ़े उन को रब जी रहमत भी बेज़ार मां मोहम्मद भी बेज़ार तंहिंजी माना उहो महीनो आयो आहे रहमतुनि जे खज़ाननि वारो महीनो राति ॾींहुं रोज़ेदार जे मथां रहमत थी वसे निंड पियो आहे रोज़ेदार त बि रहमत थी वसे दुकान तो हलाए भी रहमत थी वसे वाड़े वाह रोज़ेदार तुझे मथां अल्लाह जे रहमत जो ककर शाम कयूं तो हले केड़े न बख्त वारो आ उहो मानू जेको रमजान जे महीने में रमजान जी इज्जत कई रमजान जा रोजा भी रखई ऐं रोजे खोलण ते भी इफ्तारी कराई ऐं सेरीअ जो इंतजाम भी कई ये वडे में वडा मानू वडे बख्त वारा आहिनि त अर्ज़ पे कयूं हे उहो महीनो आ जे महीने जे अंदर रमजान जो जड़ी चंड थो ॾिसजे अल्लाह ताला आसमान जा दरवाजा खोल राहे थो मलाक था चवनि साईं केतिरो टाइम खुलियल हूंदा के सारो महीनो खुलियल हूंदा जीअं पई रोज़ायतनि मुंहिंजे बाननि जे मथां मां अल्लाह जी रहमत वसे ई वसे रोज़ेदार सुतो पियो आहे तॾहिं बि रब जी रहमत वसेसि थी ॿियो छा खपई रोज़ेदार केॾो तोखे अल्लाह जो कुर्ब हासिल थियो आहे एॾी भलाई थी रमज़ान वारे महीने में नफ़ल पढ़े त फर्ज़ में लिखरा वई ॿियो तोखे छा खपे एॾे मान वारो महीनो एॾी इज्जत वारो महीनो जे महीने जे अंदर हिकु त आसमान जा दरवाजा खोल राहे थो जीअं राति ॾींहुं रोज़ायतनि ते रहमत वसे ऐं ॿिए नंबर में जहन्नम जा दर बंदि कराईंदो आहे त मलाइको जहन्नम जा दर बंदि कयो ऐं टे नंबर में जन्नत जा दरवाजा खोल राहे थो छॾे चौथे नंबर में शैताननि खे मलाइकनि खे तो रब चए नंढा वॾा शैतान क़ैद कयो 11 महीना मुंहिंजे बाननि खे ख़राब कयूं हाणे मां परजान वारे महीने जो चंडो भारे ॾिनो तमान हिकिड़ो महीनो रोज़ा रखे त मां 11 महीननि जा मां अल्लाह गुनाह माफ़ करे छॾियां वाह जो रमज़ान वारे महीने में रहमत थी वसे अचो रोज़ेदारो इज्जत कयो रमज़ान जे महीने में हर रोज़ेदार जे लाइ 70,000 मलाइक रहमत जा जूं दुआयूं रब खां घुरी रहिया आहिनि अज भा जे बारे में दुआ न घुरंदो आहे वाड़े वाह रोज़ेदार तुझी इज्जत तुझे लाइ 70,000 रहमत जा मलाइक रब खां माफ़ीअ जूं दुआयूं घुरनी समूरा चओ ॿियनि जूं दुआयूं त क़बूल थो करे पर लैलतुल क़द्र वारी राति में जिब्रील अमीन लही थो अचे उहो हुज़ूर जे उम्मत जे बारे में रोज़ेदारनि जे लाइ दुआयूं थो घुरे रब जिब्रील जे दुआ खे खाली न मोटाईंदो आहे त अर्ज़ पे कयूं एॾे भलारे महीने जी इज्जत कयो वाह जो रमज़ान में रहमत वसे थी साईं जन फरमायो जेको मिस्कीन उम्मतीअ खे रोज़ो थो खोलाए उन जे मथां अल्लाह ताला 3 एहसान थो करे हिकु त गुनाह उन जा माफ़ थो करेसि ऐं ॿिए नंबर में उन जी गर्दन जहन्नम जे बाहि खां आज़ाद थो करेसि ऐं 3 नंबर में अल्लाह उन जे अमलनामे में रोज़े जो सवाब थो लिखाए छॾेसि हे उहो महीनो भलारो अची रहियो आहे इज्जत कयो रमज़ान जी ओ कलमे वारो 3 शख्सनि जी दुआ भी रब नथो मोटाए ऐं रोज़ेदार जे वात में जेका शाम जे टाइम ते तिबी लिहाज़ सां आडनि मां थोड़ी अगूण तल करंदी आहे बुख उन जे करे
उहा थोड़ी बास थी पवंदी आ उहा तुझी मुंहिंजी पंहिंजो पाण खे नथी वणे अल्लाह जे ज़ात के मुश्क अंबर खां वधीक प्यारी आ वाह जो रोज़ेदार के रब जे ज़ात जो चो कुर्ब थो नसीब थे छो त ॿियनि अमलनि में ॾेखारो भी थी सघे थो रिया भी थी सघे थो रोज़ो अहिड़ो अमल आहे जे पानो बुखो न काटींदो सवाइ मां अल्लाह जे राज़ी करण को सवाइ न काटींदो हिन मुंहिंजे रज़ा जे लाइ रोज़ो रखियो आहे मलाइको मस्जिद ठाराई अथई सवाब तव्हां लिखो उघाड़ो ढकाई सवाब तव्हां लिखो मलाइको मदरसो ठाराई सवाब तव्हां लिखो रस्तो ठाराई सवाब तव्हां लिखो मज़लूम जी मदद कई सवाब तव्हां लिखो दीन जा कम कई सवाब तव्हां लिखो मलाइको रोज़ो रखियो अथई जंहिंसे हा के सवाब तव्हां खे लिखणु ई न ईंदो रोज़ेदार जो बदिलो मां अल्लाह पाण हिन रोज़ो मुंहिंजे लाइ रखियो आहे इनखे सवाब मां पाण ॾींदोमांसि असोम ली वा अना अजज़ी बि काथे थो अचे असोम ली वा अना उजज़ा मलाइको उहो कलम ई तव्हां वटि कोन्हे जंहिंसां तव्हां सवाब लिखो रोज़ेदार जो बदिलो मां अल्लाह पाण मलहुल मौला फलहुल कुल जंहिंजो रब तंहिंजो सभु बादशाह मेज़ ते हीरा भी रखड़ाया लाल जवार मोती सोन चांदी नौकरनि वज़ीरनि खे चई वञी खणो जेको जंहिंखे हथ आयो उन्हीअ जो आहे हर को भॼंदो डुकंदो आयो मन कुझु मिले मूंखे कंहिंखे कुझु मिलियो कंहिंखे कुझु हेॾो बादशाह जी बानी रंग जी काली उहा जे पई त ॿई हथ खणी बादशाह में वेठई बादशाह तो जंहिं होॾे न वई सोन चांदी न खई हीरा लाल जवार न खई जवाब में चई मां काॾे कंदसि हीरनि लालनि जवारनि जो जॾहिं मां मालिक हथ कयो आहे साहिब हथ कयो आहे रोज़ेदार जॾहिं तुंहिंजो रब आहे ॿियो तोखे छा खपई तॾहिं छो क़ुरान चवे इन्नल लज़ीन क़ालू रब्बुना अल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्लाह तखाफू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून नहनु औलियाउकुम फिल हयातिद दुनिया व फिल आखिरा वलकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फीहा मा तदऊन नुज़ुलम मिन गफूरिर रहीम अल्लाह से फरमा जो जंहिं शख्स चयो मुंहिंजो अल्लाह उहो आहे जेको जहान जो पालनहार आहे इन ॻाल्हि ते पको थी बीठो मलाक जॾहिं मरे थो सेरां दी अॻो वेही था चवनिसि न कबर जो भव कर न हशर जो भव कर रब वाइदो थियो तोसां करे इहा कबर ॿारहां मिटी हूंदी अंदरि तुंहिंजे लाइ बिश्त जो बाग बणबी जंहिंजो रब ते यकीन आहे मौत पोइ ॾींदोमांसि अॻ में नूरी मलाक थो मोकिलियांसि रोज़ेदार खे यकीन आहे जे मां बुख हुन काटी आहे अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर मां क़ुरान जो हुकुम मञियो आहे मां सोने मुहम्मद जी ताबेदारी करे रहियो आहियां मूंखे हिन रोज़े जो बदिलो अल्लाह पाण ॾींदो हाणे चए थो मौत पोइ ॾींदोमांसि मलाक सेरां दी अॻो विहारे छा था चवनिसि न कबर जो भव कर न हशर जो भव कर रब तोसां वाइदो थो करे इहा कबर ॿारहां मिटी हूंदी अंदरि तुंहिंजे लाइ बिश्त जो बाग बणबी हाँ रोज़ेदार जे रोज़ा रखिया रब जे ज़ात ते यकीन कई इन जो मौत भी आसानीअ सां थी वेंदो पट जा मलाक रूमाल जन्नत मूं खणी ईंदसि हीअं ॾेखारींदसि ईअं दम परवाज़ थी वियुसि जीअं अटे मां वार निकिरी वेंदो आहे पर 5 रोज़ा रखियई 10 रोज़ा रखियई 15 रखियई हयाती ते एतबार कोन्हे पर इरादो इहो हुयुसि पको अज़म कयो हुई त मां 30 रोज़ा रमज़ान जा रखंदुमि हयाती ते एतबार कोन्हे मौत आयो मरी वियो दुनिया मां लॾे वियो 15 20 10 रखियई रोज़ा अल्लाह ताला आहे रैयान नाले सां दरवाज़ो रैयान जे लफ़्ज़ जी माना ढव कराइण वारो दरवाज़ो अचो रोज़ेदारो हे ताम तव्हां जे लाइ जन्नत में तयारु कया अथमि हे मेवा तव्हां जे लाइ बीठा आहिनि जन्नत में तयारु कया अथमि
द्रव करान वारो दरवाज़ो हर चीज़ जन्नत में रोज़ेदारनि खे रब चवंदो जेकी वड़े वञी खाओ ॾाढो रब खे प्यारो आहे तॾहिं त चई त इन जो बदिलो मां पाण ॾींदुसि वरी ॿी जाते चई इन जो बदिलो मां अल्लाह पाण मलाइकनि खे चयई ताक़त ई कान्हे तव्हांजे कलम में जो रोज़ेदारनि जो सवाबु तव्हां लिखो बसि रोज़ेदार जो बदिलो मां अल्लाह पाण आहियां हो बेरोज़ा हया अचणु खपई अहिड़े महीने में खाईंदो पींदो वठे होटलनि ते वेठो आहे हया अचणु खपई हो यहूदी आहे उन जो पुटु काशे बाज़ार में थो खाए पुट खे चमाट थो हणे हया नथो अचे मुसलमाननि जो महीनो रमज़ान वारो आयो आहे उहो यहूदी मरे थो रब उन सां लेखो नथो करे रमज़ान वारे महीने जे करे तंहिंजे करे जे रमज़ान जी इज़त कई ॼण क़ुरान जी कई अल रमज़ान फिल क़ुरान अल क़ुरान फिल रमज़ान रमज़ान क़ुरान खां जुदा न थींदो क़ुरान रमज़ान खां जुदा न थींदो हे उहो महीनो आहे रमज़ान वारो जंहिं महीने में लैलतुल क़द्र वारी राति में रब क़ुरान खे नाज़िल फरमायो आहे इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूहु फीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्रिन सलाम हिया हत्ता मतलइल फजर वा कुरान तुझी सफ़ाई उहा रात लैलतुल क़द्र वारी जे रात जे अंदर अल्लाह ताला कुरान खे नाज़िल कयो आहे उहा लैलतुल क़द्र वारी रात लैलतुल क़द्र वारी रात 1000 महीने खां भली आहे लैलतुल क़द्र वारे जुमिले में 9 हरफनि 3 दफ़ा रब लैलतुल क़द्र जो रायो वरितो नालो वरितो आहे हा हा आलमनि सगोरनि बुज़ुर्गनि अल्लाह वारनि इहो रायो ॾिनो आहे त लैलतुल क़द्र 27 रमज़ान जी आहे पर मुंहिंजो नबी से फरमाइनि था 21 में ॻोल्हियोसि 21 23 25 27 29 इहे रातियूं बि ॻोल्हींदा अचो जीअं सॼो ॾहाको तव्हांजो इबादत में शुमार थी वञे उहा राति बि लैलतुल क़द्र वारी तव्हांखे हथ अची वञे छो त हिकु राति में 83 साल 4 महीननि जा गुनाह रब माफ़ थो करे छॾे वाह जो भलारी रात आहे इन राति में जागी पओ इबादत कर इहा राति बि ॻोल्हींदो आहे जीअं सॼो ॾहो इबादत में बि शुमार थी वञे ऐं उहा लैलतुल क़द्र वारी राति बि हथ अची वञे जंहिं राति में जिब्रील अमीन लही थो अचे टोलनि जा टोला बलाक बि वठी थो अचे पोइ दुआ थो घुरे नबीअ जे उम्मत जे लाइ पोइ जिब्रील जी दुआ रब न मोटाईंदो आहे हेॾियूं करम नवाज़ियूं रब जे ज़ात जूं रोज़ायत जे मथां वड़े वारो रोज़ेदार केॾे न बख़्त वारो तूं आहीं ॿ फराचा थियूं रोज़ेदार खे नसीब थियनि हिकु दुनिया में ॿियो आख़िरत में दुनिया में कहिड़ी थी नसीब थिएसि जंहिं महिल बुख थी लॻेसि रोज़े खोलण खां अॻु में चए थो अॼु पाणी पी मां ढव कंदुमि शरबत पी ढव कंदुमि मानी खाई मां ढव कंदुमि सारी ज़िंदगी जेके ताम खाधई फ्रूट खाधई मानी खाधई एॾो तामनि मां एॾो मज़ो नथो अचेसि जेको रोज़े खोलण वारे टाइम ते फरात थी नसीब थिएसि ॿियो आख़िरत में हेॾी थी हीअ फरात नसीब थींदसि जिते 50,000 साल जे ॾींहं में माण्हू धिका पिया खाईंदा उन ॾींहं जे अंदरि हिनखे उन ॾिहाड़े जे अंदरि हिनखे रूबरू अल्लाह जे ज़ात जो दीदार थी वेंदुसि वारे वारो ज़ेदार ॿियो तोखे छा खपई हे उहो महीनो आहे रमज़ान वारो जेको सब्र जो महीनो आहे मुबारक महीनो आहे ये रमज़ान में तोखे को गारियूं ॾे त तूं बदिले में वरी उनखे गार न ॾिजांइ गार न ॾिजांइ घटि वधि न ॻाल्हाइजांइ चएसि अदा मूंखे रोज़ो आहे जॾहिं रोज़ो खोलियो पोइ हिक ॿिए सां निबरंदासीं
हाली न चौजांस छो त रोज़ो छड़ो से बुख जो नालो ना है अखिन के भी रोज़ो आ वात के भी रोज़ो आ पेरन के भी रोज़ो आ खुदा कम करना ना है आ सोचे वठ हे भलारो महीनो नबी से फरमा जेको मुझे मिस्कीन उम्मत के रोज़ो तो खोलाए चावरन के मुठ ते से उहो न हुजेस पान फरमाए मानीअ जे गिरह ते उहो न हुजेस पान फरमाऊं खीर जे ढुक ते से उहो न हुजेस पान फरमायूं जे फिके पानीअ जे ढुक ते मां मोहम्मद करीम जे उम्मत के रोज़ो खोलायो त क़यामत वारे ॾींहुं 50,000 साल जे ॾींहं में जाते माण्हू धिका पिया खाईंदा उन ॾींहुं उनखे मां मोहम्मद करीम नबूअत जे हथनि मुबारकनि सां आब हौज़ कौसर पीआरींदोमान तेसि ताईं उञ ई न लॻंदनि जेसि ताईं जन्नत में न रवाना थींदा पंहिंजे नबूअत वारनि हथनि मुबारकनि सां अरबी मोहम्मद करीम तोखे आब हौज़ कौसर पीआरे बुख भी लही वञई उञ भी लही वञई वाड़े वारो ज़ेदार इन ॾींहं ते त नज़र कजांइ जंहिं ॾींहुं अम्मा बेज़ार यौम यफ़िरुल मर्उ मिन अख़ीहि व उम्मिही व अबीहि व साहिबतिही व बनीहि हाँ भाव बेजार अबो बेजार अम्मा बेजार ज़ाल बेजार औलाद बेजार इन दर्दनाक वारे ॾींहुं अरबी मोहम्मद नबूअत वारनि हथनि मुबारकनि सां तोखे आब हौज़ कौसर पीआरे ॿियो छा तोखे खपे वाड़े वारो ज़ेदार तुंहिंजो बख़्त अर्ज़ करण आयो आहे इन महीने जी इज़त तूं कर ख़ुदा तुंहिंजी इज़त कंदी वाह जो रब रोज़ेदारनि खे ताम थो खाराए पियो पंहिंजे फज़ल ऐं करम सां बेरोज़ाद फिके पाणीअ जे ढुक जे लाइ धिका दा होटलनि ते खाईंदा वञनि ऐं रोज़ेदारनि खे शाम जे टाइम ते शरबत इंतज़ार में आहिनि मिठा पाणी इंतज़ार में आहिनि बोतलूं इंतज़ार में आहिनि वाह वाह रोज़ेदार तुंहिंजो बख़्त अर्ज़ करण आयो आहियां इन भलारे महीने जी तूं इज़त कर ख़ुदा तुंहिंजी इज़त करे छॾींदी हा हा छो त सोनो अली थो फरमाए वाह सोना अली मां तुंहिंजे मक़ाम तो क़ुर्बान वञा फरमाई त मूंखे 3 शयूं प्यारियूं आहिनि कहिड़ियूं सोना अली के महिमान मुंहिंजे दर ते अचनि मां अली उन्हनि जी ख़िदमत प्याण कयां ऐं ॿिए नंबर में दुश्मन तुंहिंजा हुजनि तलवार मां अलीअ जे हथनि में हुजे तलवार सां गर्दन उॾारे फिटी कयां ऐं 3 नंबर में हीअ शइ मूंखे प्यारी आहे सख़्त गर्मीअ जा ॾिहाड़ा हुजनि सख़्त गर्मीअ जा ॾींहं हुजनि मां अलीअ जे ज़बान ते रोज़ो हुजे वाड़े वाह सोना अली तॾहिं त मुंहिंजो नबी थो फरमाए मुंहिंजे उम्मत खे रमज़ान जे सवाब जी ख़बर न आहे जे पतो हुजे हा त जेकर चवंदा 12 ई महीना रमज़ान हुजे हा छो त प्यारे पैगंबर जे करीम जे उम्मत खे हिकिड़ो ई महीनो रमज़ान जो मुक़ररु करे ॾिनई आदम अलैहिस्सलाम जे उम्मत ते बि रोज़ा फ़र्ज़ आहे 13, 14, 15 जंहिंखे अयामी बीज़ चयो वेंदो आहे इहे आदम अलैहिस्सलाम जे उम्मत ते रोज़ा हा नूह अलैहिस्सलाम जे उम्मत ते 12 ई महीना रोज़ा ईसा अलैहिस्सलाम जे उम्मत ते 6 महीना रोज़ा त 6 महीना खाली सोने मोहम्मद खे चई तुझे उम्मत के मां हिकड़ो महीनो मुकर्रर तो करे जा शहर रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नास व बय्यिनातिम मिनल हुदा वल फुरक़ान कुरान में फरमाई शहर रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन इन रमज़ान वारे महीने में अल्लाह जे ज़ात कुरान के नाज़िल फरमायो आ वाह जे बरकत वारो महीनो आ वडे शान वारो महीनो आ वाड़े वारो रोज़ेदार असर जे टाइम ते सॾा था थियनि असर वारे टाइम ते हेॾो होका था अचनि उथो मोमिन रोज़ा रखो उथो मोमिन रोज़ा रखो रमज़ान वारे महीने में जेको 4 कम करे पान फरमाए रमज़ान वारे महीने में 4 कम कंदा कयो एक फरमाई कलमो तौहीद घणो पढ़दा कयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो घणो पढ़ंदा कयो
बे नंबर में अस्तगफार कंदा क्यों अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि एक ॿ दफ़ा ऐं टे दफ़ो पाण फरमायूं तो रमज़ान जे महीने में जहन्नम जे बाहि खां अल्लाह जे ज़ात खां पनाह घुरंदा कयो त पनाह मिली वेंदी चौथे नंबर में रमज़ान जे महीने में अल्लाह जे ज़ात खां बिश्त फिरदौस जी तलब कंदा कयो उलाइका हुमुल वारिसून अल्लज़ीन यरसूनल फिरदौस हुम फ़ीहा ख़ालिदून फरमाए उहे ई आहिनि वारिस बिश्त फिरदौस जा जेके उन्हीअ में हमेशा पिया रहंदा हमेशा पिया मज़ा माणींदा हे उहो महीनो आहे बरकत वारो रमज़ान शरीफ़ जो जंहिंमें राति बि भलाली लैलतुल क़द्र जी ऐं जेको इत्काफ़ जे पोएं ॾहाके में थो वेहे हाणे इहो इत्काफ़ वारो कंहिं वॾेरे जो महिमान न आहे कंहिं नवाब ऐं अमीर जो महिमान न आहे इहो इत्काफ़ वारो अल्लाह जे ज़ात जो महिमान आहे रब जे दर ते वेठो आहे बादशाह हुजे सखी ऐं उन जे दर ते साहिल रिली पथारियूं वेठो आहे चए थो तेसि ताईं दर न छॾींदुमि जेसि ताईं सुवाल न पूरो कंदे आहे बि बादशाह आहे बि सखी पर इत्काफ़ वारो उन्हीअ जे दरवाज़े ते वेठो आहे जेको बादशाहनि जो बादशाह आहे जेको हाकिमनि जो हाकिम आहे फमा युकज़्ज़िबुक बअदु बिद्दीन अलैहिस्सलाम बिअहकमिल हाकिमीन उन्हीअ जे दर ते वेठो आहे जेको हाकिमनि जो हाकिम आहे बादशाहनि जो बादशाह आहे हाणे उन्हीअ जे दरवाज़े ते वेठो आहे चए थो तेसि ताईं तुंहिंजो दर न छॾींदुमि जेसि ताईं मुंहिंजा गुनाह माफ़ न कंदे मुंहिंजो सुहिणो अली थो फरमाए जेको इत्काफ़ जे पोएं ॾहाके में थो वेहे उनखे बिन हजनि बिन उमरनि क़बूल पिलनि जो सवाब थो मिली वञेसि वड़े वा सोना अली मकाम त सोने अलीअ जो ॾिसो होॾो तो सोनो अली चवे सख़्त गर्मीअ जा ॾियारा हुजनि मां अलीअ जे ज़बान ते रोज़ो हुजे सोने अलीअ चयो मूंखे टे शयूं प्यारियूं आहिनि अबू बकर सिद्दीक़ चयो मूंखे बि टे शयूं प्यारियूं नबी से चयो मूंखे बि टे शयूं प्यारियूं सोने उमर चयो मूंखे बि टे शयूं प्यारियूं सोने उस्मान चयो मूंखे बि टे शयूं प्यारियूं सोने अलीअ चयो मूंखे बि टे शयूं प्यारियूं जिब्रील आयो अल्लाह जा सलाम खणी सोने मोहम्मद ॾे के मूंखे बि टे शयूं प्यारियूं रब जिब्रील खे मोकिलियो वञ मुंहिंजे सोने मोहम्मद खे वञी चओ त अल्लाह थो चए मूंखे बि टे शयूं प्यारियूं आहिनि साईं कहिड़ियूं टे शयूं कहिड़ियूं प्यारियूं आहिनि टे शयूं पाण फरमायूं सोनो नबी तो फरमाए पहिरियों मां मोहम्मद करीम खे खुशबू ही प्यारी आ बे नंबर में मां मोहम्मद के नमाज प्यारी आ ऐं टे नंबर में पाण फरमायूं त मां मोहम्मद करीम के घर वारियूं प्यारियूं आहिनि पाण फरमायूं नमाज मां मोहम्मद जे अखियुनि जो ठार आ खुशबू हणण बि चई आ मुंहिंजे मोहम्मद जी सुन्नत आ पाण फरमायूं टे नंबर में मां मोहम्मद के घर वारियूं प्यारियूं आहिनि ॿुधो कलमे वारो ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह चवण वारो मुंहिंजो नबी थो फरमाए दुनिया जूं नेमतूं केतिरियूं बि आहिनि दीन जूं नेमतूं अञा मथे पर दुनिया जे नेमतुनि मां पहिरियों नंबर नेमत घर वारी नेमत मां मोहम्मद खे प्यारी आहे नबी से सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो टे शयूं प्यारियूं सिद्दीक़ अकबर थो चए सही मूंखे बि टे शयूं प्यारियूं ओढ़ा अबू बकर कहिड़ियूं टे शयूं प्यारियूं थी साईं पहिरियों मुंहिंजी दिलि घुरंदी आहे अन नज़र इला वजह रसूलुल्लाह
पहिरियों नंबर में हीअ शइ प्यारी आहे तव्हांजो चेहरो हुजे मां अबू बकर जूं अखियूं हुजनि जो मां तो मुहम्मद जो दीदार कंदो रहां ॿिए नंबर में मूंखे हीअ शइ प्यारी आहे माल मुंहिंजो हुजे हथ मुबारक तव्हांजा हुजनि तव्हां रब जे नाले ते तक़सीम कयो टे नंबर में मुंहिंजी दिलि घुरंदी आहे आशा न्याणी त मुंहिंजी हुजे पर राणी तो मुहम्मद जी हुजे इते सिंगे चाणी वरी उमर फारूक जो वारो आयो जे मूंखे बि टे शयूं प्यारियूं सोना उमर कहिड़ियूं प्यारियूं थी के अमरु बिल मारूफ नहया अनिल मुनकर पहिरियों हीअ शइ प्यारी आहे नेकिन जो हुक्म कयां ॿिए नंबर में हीअ शइ प्यारी जो बुराइन खां रोकियां टे नंबर में मूंखे हीअ शइ प्यारी आहे जो चतिन हयल कपड़ा मां उमर के ॾाढा प्यारा आहिनि सोने उस्मान जो वारो आयो उन बि चयो मूंखे टे शयूं प्यारियूं कहिड़ियूं थी कि हिकु त बुखिया खारायां ॿियो उघाड़ा ढकायां टे नंबर में घणो मां क़ुरान पढ़ां चौथों नंबर में सोने अलीअ चयो मूंखे बि टे शयूं प्यारियूं महिमान मुंहिंजे दर ते अचनि मां अली उन्हनि जी ख़िदमत पाण कयां ॿिए नंबर में दुश्मन तुंहिंजा हुजनि सोना नबी हीअं तलवार सां गर्दन उॾारे छॾियानि ऐं टे नंबर में हीअ शइ मूंखे प्यारी आहे सख़्तु गर्मीअ जा ॾिहाड़ा हुजनि मां अलीअ जे ज़बान ते रोज़ो हुजे वारे वा सोना अली तूं असां गर्मीअ खां लवाईंदा वठूं मां कीअं रोज़ो रखां अली साईं जो ग़ुलाम ऐं नौकर थो सॾाए जो असां सभु सोने अलीअ जा ग़ुलाम सोने उमर जा ग़ुलाम सोने उस्मान जा ग़ुलाम सोने सिद्दीक़ जा ग़ुलाम सोने हसन जा ग़ुलाम सोने हुसैन जा ग़ुलाम नज़र त कजाए सोनो हसन हुसैन बीमार थी पिया आहिनि सोने अलीअ बास कई आहे अल्लाह ऐ मुंहिंजा रब बास थो कयां ओ मुंहिंजा रब इहे बच्चा ॿई मूंखे चाक करे ॾे मां तुंहिंजे नाले ते टे रोज़ा रखंदुसि वारे वा सोना अली हलंदे हलंदे बच्चनि खे सिहत मिली आहे हा रोज़ा रखणा पिया अम्मा फातिमा खे बि रोज़ो आहे सोने अलीअ खे बि रोज़ो आहे सोने हसन खे बि रोज़ो आहे सोने हुसैन खे बि रोज़ो आहे हज़रत बीबी कुज़ा जेका अली साईं जी ख़ादिम्यानी उनखे बि रोज़ो आहे दरवाज़ो खड़कियो आहे पुट ॾिस त हसन दर ते केरु आहे बाबा मिस्कीन आयो आहे जे तो मां ॾाढो बुखायल आहियां जे पोइ पुट मां अलीअ जे दर तो मिस्कीन कीअं मोटी वञे वारे वा सोना अली तुंहिंजी सखावत पाण खे रोज़ो आहे पाण सखावत था कनि नज़र त कर पंहिंजो भाङो खणी वञी उन मिस्कीन खे ॾिनऊं हे वञी उन मिस्कीन खे ॾे हिते हसन साईं थो चए बाबा इजाज़त ॾियो त मां पंहिंजो भाङो बि मिस्कीन खे ॾियां पाण फरमाए पुट पुछा जी कहिड़ी ज़रूरत आहे भली तूं बि भाङो खणी वञी मिस्कीन खे ॾे नज़र त कर पाण खे घर में रोज़ो आहे हसन साईं खे बि रोज़ो आहे ॿई भाङा जॾहिं खयूं थो वञे हिते हुसैन साईं थो चए अदा मुंहिंजा वॾा भाउ ओ सोना हसन हे मुंहिंजो भाङो बि वञी मिस्कीन खे ॾे मां बि त बाबे अलीअ जो बच्चो आहियां मां मैदान में कीअं पोइ हिते अटंदुसि हिते अम्मा फातिमा थी चए सोना हसन हिते त मोट हे मुंहिंजो भाङो बि वञी मिस्कीन खे ॾे जॾहिं अबो मुंहिंजो मोहम्मद सखिन जो सरदार हो मां बि त उन जी न्याणी आहियां हे मुंहिंजो भाङो बि वञी मिस्कीन खे ॾे इहे चारई भाङा खयूं थो अचे हिते हज़रत बीबी कुज़ा थी चए ओ शहज़ादा पोइ हिते त मोट शहज़ादा तव्हां ॿिन्ही भाइनि जा मुहांडा बि सोने मोहम्मद जे मुहांडे आहिनि पोइ हिते त मोट हे मुंहिंजो भाङो बि वञी मिस्कीन खे ॾे मथां दुनिया चवे अली सखी हो पर अलीअ जा ग़ुलाम बि सखी थी पहिरियों ॾींहुं मिस्कीन खे खाराई ॿियो ॾींहुं यतीम खे खाराई टियों ॾींहुं कैदीअ खे खाराई हेॾो रब क़ुरान में सोने अलीअ जे शान में आयत नाज़िल कई वयुतीमून ताम अला हुब्बिही मिस्कीनन व यतीमन व असीरा पहिरें ॾींहुं मिस्कीन खे खाराई ॿिए ॾींहुं यतीम खे खाराई टे ॾींहुं कैदीअ खे खाराई हा हा वारे वा सोना अली
एडी सखावत कई जो तुझे सखावत जी नेकी कुरान में लिखी पई आ। बुधो दुनिया वारो, बुधो कलमे वारो, बुधो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवण वारो, बुधो सोने अली जा गुलाम हया अचण खपई। अली से के रोज़ो आ, पान रोज़ो अम्मा फातिमा के हसन हुसैन के वो पंहिंजो खाधे जो सामान रोज़े वारो मिस्कीन के ता खणी ॾियनि। तू रोज़ो न रखे, अली जो आशिक़ कीअं बणबे, हसन हुसैन जो आशिक़ कीअं बणबे। ओ मिड़ियूं न्याणियूं तव्हां बि अम्मा फातिमा ख़ातून जन्नत तव्हांखे पंहिंजो तेसिताईं कॾहिं न कंदी जेसिताईं तव्हां वटि उन वारी निमाज़ न हूंदी, तव्हां वटि रोज़ो न हूंदो, तव्हां वटि हया न हूंदो, तव्हां वटि पर्दो न हूंदो। उहे अम्मा ख़ातून जन्नत जे औरतूं कढल लॻंदियूं समूरा चओ जेके इबादत कनियूं। छो त रातिनि जे टाइम ते अम्मा फातिमा हसन हुसैन खे सुम्हारे करे राति जे टाइम ते मुसलो विछाईंदी। कंहिं राति में 5 सिपारा, कंहिं राति में 10 सिपारा। का उहा राति थींदी जंहिंमें अम्मा फातिमा 15 पारा कुरान जा तिलावत कंदी। तॾहिं त हसन हुसैन नंढड़ा आहिनि, नंढी उमिरि में ॿई भाइर कुरान जा हाफ़िज़ बणिजी विया। इहो अम्मा जे लोलीअ जो असर हो, इहो अम्मा जे झोलीअ जो असर हो। वाह मुंहिंजी मिठी अम्मा, अर्ज़ु पे कयो मां अली से चयो मांखे बि 3 शयूं प्यारियूं आहिनि। इते जिब्रील आयो रब जा सलाम खणी, सोना मांखे बि रब मोकिलियो आहे 3 शयूं प्यारियूं आहिनि। कहिड़ियूं? जे हिकु त हर हर मां तव्हांजे ख़िदमत में ईंदो आहियां, इहो ॾाढो मांखे प्यारो लॻंदो आहे। ऐं ॿिए नंबर में हीअ शइ मां जिब्रील खे प्यारी आहे, को रस्तो भुली वञे त मां रस्तो ॾेखारियांसि। 3 नंबर में कंहिंखे ॿारु घणो हुजे त मां ॿारु खणायूं वञांसि। वरी जिब्रील मोटी आयो, सोना नबर नबी हीअ मजलिस जेका हुई इन्हीअ में कचहरीअ में सॼी इन मजलिस खे अल्लाह जे ज़ात ॾिठो पे, हिन बेड़ाके खे रब ॾिठो पे जेको तव्हां वेठा आहियो। अल्लाह थो चए जिब्रील खे वञ मुंहिंजे मुहम्मद खे चओ त रब थो चए मांखे बि 3 शयूं प्यारियूं आहिनि। कहिड़ियूं प्यारियूं आहिनि? रब खे बान्हनि जूं 3 शयूं कहिड़ियूं प्यारियूं आहिनि? रब जिब्रील चयो अल्लाह तो चए पहिरियों नंबर मांखे हीअ शइ प्यारी आहे, हिकु ज़िक्र ज़बान उहा लिसान ज़ाकिरुन क़ल्बुहु शाकिरुन। ज़बान उहा प्यारी जेका घणे में घणो मां अल्लाह जो ज़िक्र करे, दिलि उहा प्यारी थोरो ॼांसि घणो ॼांसि शुक्र करे। 3 नंबर में उहो बानो मांखे प्यारो आहे जेको मुसीबत जे वक़्त में सब्र करे। तॾहिं त क़ुरान बि चए थो या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनू बिस्सब्र वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। ए ईमान वारो जॾहिं तकलीफ़ अचे मदद मांखों वठो, सब्र करे निमाज़ पढ़णु तव्हांजो कमु आहे, मदद करणु मां अल्लाह जे ज़ात जो कमु आहे। सब्र वारनि सां मां अल्लाह जे ज़ात जी मदद गॾु आहे, हूअं ई मां तव्हां सां गॾु आहियां। वहुव माकुम ऐनमा कुंतुम, जिथे हूंदव उते मां तव्हां सां रब गॾु आहियां। पर सब्र वारनि सां मां अल्लाह जी मदद गॾु हूंदी आहे। तंहिंजी माना हे रमज़ान सब्र जो महीनो आहे, जेतिरो थी सघे हिन में सब्र कर। को घटि वधि ॻाल्हाए उनखे वर्दी न ॾिजाए के त मूंखे रोज़ो आहे मां हाणे ॻाल्हाए कुझु बि नथो सघां। जॾहिं इफ़्तारी कयमि पोइ हिक ॿिए सां निबिरंदासीं। मां सब्र कयो आहे छो त हे महीनो सब्र जो आहे। नबी तो फरमाए शहरु सब्र, रमज़ान सब्र वारो महीनो आहे। चई मर्द रोज़ा रखनि कि न औरतूं भी रोज़ा रखनि। कुरान में हुक्म आहे वसाइमीन वसाइमात। कुरान मजीद में फरमाई रोज़े रखंदड़ मुंहिंजा बाना ऐं रोज़े रखंदड़ मुंहिंजूं बानियूं। ॿुधो कलमे वारो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवण वारो समूरा चओ क़ुरान जो हुक्म उहे मञींदा चओ जेके मोमिन हूंदा। छो त क़ुरान वणंदो ई मोमिन खे आहे, ईमान ताज़ो थी पवंदो आहे। तॾहिं थो चए इन्नल मुस्लिमीन वल मुस्लिमात वल मुमिनीन वल मुमिनात वल कानितीन वल कानितात वस्सादिकीन वस्सादिकात वस्साबिरीन वस्साबिरात
والخاشعين والخاشعات والمتصدقين والمتصدقات والمتصدقين والمتصدقات والصائمين والصائمات والحافظين فروجهم والحافظات والذاكرين الله كثيرا والذاكرات اگتے تو جے قرآن میں اعد اللہ لہم مغفرتا واجرا عظیما اللہ سے فرمائے تو قرآن میں مسلمان مجھا بانا اے مسلمان مجھوں بانیوں واہ جو قرآن میں اللہ قلب وارن کے مسلمان وارے لقب سا سجوا چھاتوں کے بیو کھپے اگتے تو جائے مرد بھی مسلمان ہو جن عورتوں بھی مسلمان ہو جن اگتے تو جائے والمومنین والمومنات قرآن میں جائے مومن مرد اے مومن یعنی عورتوں ادھرات جے ٹائمتے اسروارے ٹائمتے اتھو اتھو جا آواز اچھاچن اتھو مومن روزہ رکھو اتھو مومن روزہ رکھو وڑے وا مومن بسترو پڑے کرے شری ادھرات عصر جے ٹائمتے تہجد تو ویٹھو پڑے ادھرات جے قرآن جی تلاوت تو کرے رمضان جو مہینو نفلن میں بیٹھو آئے ذکر میں بیٹھو آئے ایک منٹ رمضان جو رات دی وڈے میں وڈی غنیمت تھی بیا 11 مہینہ عبادت کرے رمضان جے ہکڑی رات جے مٹ نہ تھی واہ جو یہ مہینو ان مہینے میں انا گھڑی رحمت رب جی وسے دی 11 مہینہ راتن جا بانو رب جی رحمت کے گولین دعا رمضان وارے مہینے میں اللہ جی رحمت بانے کے گولین دیا یہ مادے لڑے تمالے کوئی نہ کیا میرو مندو گناہگارا مادے اجے او مجھے رحمت جا خزانہ بھریا بیان تری تو قرآن میں چاہے وساریو الہ وسارعوا الى مغفرت من ربکم وجنہ یہ آیت کعبۃ اللہ جے سونے دروازے جے متھوں جے کو ننڈھڑو گلاف چلے اللہ ان دے وڈن اکھرن سان لکھی بیا الى مغفرت من ربکم وجنہ سڈے تھی رب جی رحمت اور روزے دار انہی مہینے میں سجا تھا چنی غفلت جے ننڈ میں پیو آئے کھائن پیڑ میں سجو مہینو ونجائی تباہی میں پان کے وجی شری جن روزہ رکھیا انہن جو وقت بھی گزریو جن نہ رکھیا انہن جو بھی وقت گزریو روزے دارن کے مزوری عید جے ڈیوں ملندیا حدیث میں اچے تو شیطان وچ سمجھ میں تخت وجھوں ویٹھو نڈھا وڈا شیطان تھا چون چوتھو محمد تھو کٹے کیڑی ویلی پئجی وئی تھی چھا تھی وئی جے اج رمضان جو مہینو جن روزہ رکھیا اج عید جو ڈیوں اللہ جے ذات جے رحمت کے ایڈو جلالا رب معافی جو قلم کھیوں ویٹھو روزے دارن سان لکھو ہی نہ تھو کرے مجھے 11 مہینن جی کمائی لڑھی تھی ونے رب صحیح انہاں دی مزوری روزے دارن کے عید وارے ڈیندو تجھے کرے عید جے کا روزے دارن جیا بے روزہ تجھے عید کا تھیا تجھے لا وئی دوں دھڑکے جو ڈیوا مزوری جے ملن جو ڈیوا روزے دارن جو اج عرش وارو چوندو جے کی گھرن تماری نو مان انہن مجھے رمضان جو حیات جو جے رمضان جی عزت کئی جڑو قرآن جی کئی القرآن فی الرمضان الرمضان فی القرآن جے قرآن جی عزت کئی جڑو رمضان وارے مہینے جی عزت کئی تری تو جے والمؤمنین والمؤمنات والقانتین والقانتات واہ قرآن تمہیں کمال سوچ دسیں عصر جے ٹائم تے رب آسمان جا دروازہ کھول رہا ہے کھولو ملائکو کترو ٹائم کھلل ہوندا رمضان میں کہ سارو مہینو کھلل ہوندا کہ پئی روزہ دندے رحمت وسے ہوڑے تکو جڑی پیری رات رمضان جی تھی تے ہوڑے تکو ملائکو مجھا بانا اٹھان ہن ٹائم تے شاگالا سائیں کو رکھ پجا میں لگو پیوا کو نفل دو بیٹھو پڑے کو تلاوت تو کرے اللہ تو جے ملائکو اے رمضان وارے مہینے جو چندو بھارے دنوں دمان
11 महीना कुधा कम कयां मांखे नाराज़ कयां हाणे हे रमज़ान वारो महीनो रोज़ा रखनि त मां रब 11 महीननि जा गुनाह माफ़ करे छॾियां वाह रब तुंहिंजी रहीमी तॾहिं थो चए ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम वरी बीजा ते पंहिंजी रहमत खे ज़ाहिर कंदे थो चए नब्बे इबादी अन्नी अनल गफ़ूरुर रहीम वरी टीजा ते थो चए वइन तउद्दू नेमतल्लाह ला तुसूहा इन्नल्लाह लग़फूरुर रहीम वरी चौथी जाते तो चए वस्तगफिरुल्लाह इन्नल्लाह गफूरुर रहीम वाह कुरान तुझा कमाल ये रहीमी तरफ बजीरस मलाक पिया चवनि आदम पैदा ई न कर छो साईं हे घेड़ा कंदा फसाद वञी कंदा मथा वञी हिक ॿिए जा डारींदा इबादत तुंहिंजी असां बि कयूंदा नहनु नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिसु लक अल्लाह तो चए मलाइको तहां नथा ॼाणो मां थो ॼाणा इन्नी आलम माला तालमून अल्लाह से फरमाए तो तवां नथा ॼाणो इहो मां थो ॼाणा मलाइको मां सां न ॻाल्हायो तहां था चओ इबादत असां बि कयूंदा पर माॾे तकियो न तव्हां खाओ न पियो न परिणियो न मञियो न घरवारी न औलाद न गुनाह कयो ये गफूर रहीम वारी सिफत मां काढे क्या बख्शां त कंहिंखे बख्शां हे मेरान मदान गुनहगार इन रमज़ान वारे महीने जो हया कंदा मुंहिंजे रमज़ान जी इज़त कंदा मुंहिंजूं निमाज़ां पढ़दा मुंहिंजा ज़िक्र कंदा या अय्युहल्लज़ीन आमनु ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा एक मुंहिंजा ज़िक्र कंदा ए ईमान वारो घणे में घणो मुंहिंजो ज़िक्र कयो हे दुनिया निंड पई हूंदी हे रमज़ान वारे महीने में अधरात जे टाइम ते असुर जे ते उथी मुंहिंजे क़ुरान जूं तिलावतां कंदा वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुजदन व क़ियामा मुंहिंजे मोहम्मद जा ग़ुलाम अधरात जे टाइम ते बि क़ुरान था वेठा पढ़नी हीअं जो नज़र कर जवान सजदे में पियान हीअं जो नज़र कर जवान क़ियाम में बीठान ये थी मुझे मोहम्मद जा ग़ुलाम अचो हे भलारो महीनो अचण वारो अथव रमज़ान जी इज़त कयो जन रमज़ान जी इज़त कयो हे कमाए आ हे शान वारो महीनो आ हे बरकत वारो महीनो आ हे अल्लाह जे परजान वारो महीनो आ नफल पढ़े फर्ज़ में लिखजई एक फर्ज़ पढ़े 70 फर्ज़ दफ्तर में लिखराए छॾई ॿियो छा खपई रोज़ेदार जेका जाज़ दुआ घुरे थो रोज़े खोलण खां अॻ में हा हा कहिड़ो बि माण्हू थी वियो अथसि हथ माॾे खयूं बीठो आहे मां दुआ क़बूल न कयां त ॿियो केरु करे शायदि थी जो मलाइको मां दुआ क़बूल कईमांसि तॾहिं थो चए वल मुमिनीन वल मुमिनात वल कानितीन वल कानितात फरमा बरदार मुंहिंजा बाना ऐं बानियूं अॻिते तो फरमाए वसादिकीन वसादिकात रोज़े सां कूड़ हूअं ई न हणजाए पर रोज़ो रखी कूड़ न हणजाए हया कजाए रमज़ान जो छो त वात ते बि रोज़ो थी अखियुनि खे बि रोज़ो आहे कननि खे बि रोज़ो आहे धारी औरत ॾे रोज़े सां न निहार जाए मथां मदी नज़र सां निहारे हा पेरनि सां पंधु करे ज़ुल्म वञी न कजाए हेॾे रोज़े ॾे नज़र कजाए कननि ते बि कंट्रोल कजाए अखियूं पट तॾहिं थो चए अॻिते वसाबिरीन वसाबिरीन वसाबिरात कुरान मजीद में फरमाई सब्र कंदड़ मुंहिंजा बाना सब्र कंदड़ मुंहिंजूं बानियूं छो त हे महीनो ई सब्र वारो आहे रमज़ान वाह जो रमज़ान में रहमतूं थियूं वसनि
एडियूं भलायूं थियूं नसीब थियनि जो ॿिनि 11 महीननि में एडी भलाई न आहे जेका रमज़ान वारे महीने में आ। दरवाजा खुली था वञनि, आसमान जा रब लेखो ई नथो करे, रहमत जो मथो मींहुं थो वसे। तॾहिं थो अॻिते चए वसाबिरीन वसाबिरात वल ख़ाशिन वल ख़ाशिआत। डिजंदड़ मुंहिंजा बाना आहिनि, डिजंदड़ मुंहिंजूं बानियूं जेके मर्द मायूं रब खां था डिजनि उहे ई रमज़ान जी इज़त कंदा। जेके रब खां था डिजनि उहे गैर जे दर ते न वेंदा, जेके रब खां था डिजनि उहे रब जा सजदा कंदा। दुनिया सुती पई आहे, हे जागी करे रमज़ान वारे महीने में मर्द मायूं अल्लाह जी इबादत था कनि, इबादत में मशगूल लॻा पिया आहिनि। न मानीअ ते नज़र आ, न पाणीअ ते नज़र आ, न खीर ते नज़र आ, न बि नज़र आ त रब जे नाले ते नज़र आ। त जीअं उहो असां खां राज़ी थिए पोइ यादि रखी छॾियो, वार वार जेतिरी बि नेकी तव्हांजी रब न विञाईंदो, तव्हां हिकु नेकी कंदा अल्लाह ॾहूण करे लिखाईंदो अथव। कलमे वारो इहा स्पेशल महिरबानी सोने मोहम्मद करीम जे उम्मत सां थियल आहे। अॻिते तो फरमाए वल ख़ाशिन वल ख़ाशिआत वल मुतसद्दिकीन वल मुतसद्दिकात। कुरान में फरमाई त ख़ैर ख़ैरात जो कम कंदड़ मुंहिंजा बाना, ख़ैर ख़ैरात जो कम कंदड़ मुंहिंजूं बानियूं ॾिसे तो पाड़े में मिसकीननि कटो चांवरनि जो ग़रीबनि खे वठी ॾे, गिह जो टीन वठी ॾियनि, हा हा 5 रुपया बि ॾेई अचनि। हो रमज़ान जा रोज़ा रखनि, रब तोखे ख़ैर जो सवाबु ॾींदो, हुननि खे रोज़नि रखण जो सवाबु ॾींदो। अहिड़े महीने में तूं दर पंहिंजे रिज़्क़ जा खोले, इन अहिड़े महीने में तूं पंहिंजे गीदे जा दरवाज़ा खोले छॾ। अल्लाह पंहिंजे ख़ज़ाननि जा सभु दरवाज़ा खोले छॾींदी। उहे कमाया जेके रोज़ेदारनि खे सॾु करे रोज़ा था रखाइनि, सॾु करे रोज़ा था खोलाइनि। तॾहिं त मुंहिंजे नबीअ चयो जेको मिसकीन उम्मत खे रोज़ो थो खोलाए चांवरनि जे मुठ ते, साहबा चयो साईं उहो न हुजे, जे मानीअ जो गिरहो साईं उहो न हुजे, खीर जो ढुक उहो न हुजे, हा फिके पाणीअ जे ढुक ते जेको रोज़ो मुंहिंजे उम्मतीअ खे खोलाईंदो। 50,000 साल जे ॾींहं में जिथे परेशान माण्हू हूंदा उन ॾींहुं मां मोहम्मद नबूअत जे हथनि मुबारकनि सां आब हौज़ कौसर पीआरींदो मान। अॻिते फरमाए थो क़ुरान में वल मुतसद्दिकीन वल मुतसद्दिकात वस्साइमीन वस्साइमात वल हाफिज़ीन फुरूजहुम वल हाफिज़ात। कुरान में फरमाई रोज़े रखंदड़ मुंहिंजा बाना ऐं रोज़े रखंदड़ मुंहिंजूं बानियूं मर्द भी रोज़ा रखनि, औरतूं भी रोज़ा रखनि। तॾहिं थो चए या अय्युहल्लज़ीन आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून अय्यामम मादूदात फमन कान मिनकुम मरीज़न औ अला सफरिन फइद्दतुम मिन अय्यामिन उखर युरीदु अलल्लज़ीन युतीकूनहु फिद्यतुन ताम मिस्कीन फमन ततव्वा खैरुन फहुव खैरुन लह व अन तसूमू खैरुन लकुम इन कुंतुम तालमून। कुरान में फरमाई ए ईमान वारो फर्ज क्या बयान रोज़ा अवां ते जीअं अवां खां जहिड़ी तरह अॻियनि ते फर्ज कया विया हा। हाओ मुंहिंजा रब हुज़ूर जे उम्मत सां एॾी महिरबानी कई। दुआ है अल्लाह ताला अवां असांखे हिन महीने में 30 रोज़नि रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। ऐं अल्लाह इन अॼोकी मजलिस खे मंज़ूर फरमा, अॼोकी तक़रीब खे मंज़ूर फरमा। जेके रे औलाद आहिनि हे असांजो दोस्त मुजाहिद अब्दुल हमीद मीरानी जंहिंखे औलाद पुट जी कोन्हे, सालियो नरीना औलाद अता फरमा।
ऐ अल्लाह तू इन जलसे के कबूल फरमा, इन दीदार मुजाहिद जी मेहनत के कबूल फरमा, जमात जे खैर मेहनत के कबूल फरमा, असां जो पढ़न बुधण मंजूर फरमा, 30 रोजा रमजान जी रखण जी तौफीक अता फरमा, समूरन जे बचन के नेकोकार कर, दीनदार कर, मुजाहिद कर, मुवहिद कर, सभिनी के निमाजी कर, इहा तौफीक दे त रोजा रखूं, बिन के भी रख रायूं, रब पान भी खोलियूं, बिन के भी खोल रायूं, इहे सब मेहरबानियूं कर, असां बेकार हूं तोड़े हथ खयूं बीठा हूं, सभिनी के मक्के मदीने जो दीदार करा, सभिनी ते बाजे रहम जी नजर कर। अल्लाहुम्मा इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, रमजान जे भलारे महीने में इहा तौफीक दे जो मानू सडु करे बानन के रोजा खोलाइन, ये मिठे मदीने में मक्के पाक में खिदमत करण वाला सिर्फ खिदमत था कन। अज मां वट रोजो खोलियो, सिक्कियूं था वजन नंढड़ा बार, इफ्तारी मां वट कयो, वरी चवन था सेहरीअ जो भी टाइम जो, सखी मुल्क ते वेठान जाते मोहम्मद करीम रहे, उतों जा मानू सखी किए न थींदा। ऐ रब असां आजिज़न जे दुआ के कबूल कर, फजल कर, सल्लल्लाहु तआला अला खैर खल्की मुहम्मद व आली असहाबी अजमईन, आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ला इलाहा इल्लल्लाह